अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा सब खां पहिरियां नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी काबीना डिफेंस फोर्स एक्ट की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि इजलास। मुल्क की सियासी और माशी सूरत हाल जो जायज़ो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आलमी सूरत हाल जा असर पाकिस्तान मथां बि पइजी रहिया आहिनि। हुकूमत मुश्किल हालतुनि में अवाम खे रिलीफ ॾियण लाइ 128 अरब रुपया मुख़्तस कया। हुकूमत अपोज़िशन सां बामक़सद ॻाल्हियुनि जे लाइ तयार आहे। हाणे इहो मुख़ालिफ़ धुर मथां आहे त उहे ॻाल्हियुनि जी मेज़ ते कॾहिं था अचनि। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई जे अस्पताल मुंतक़िली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ हुकूमत जी नज़रसानी अपील एतराज़ लगाए वापस करे छॾी। ज़रियनि मूजिबि रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां नज़रसानी दरख़्वास्त ते गुज़िरियल ॾींहुं एतराज़ लगाया विया हुआ। रजिस्ट्रार जा एतराज़ ख़त्म करण बाद नज़रसानी दरख़्वास्त ॿीहर सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई वेंदी। तहरीक इंसाफ़ अॻवान ऐं बानी पीटीआई जे वकील सलमान अकरम राजा चयो आहे त सुप्रीम कोर्ट में 18 अगस्त वारे हुकुम ते अमल न करण जो हाणे को जवाज़ नाहे। अॼोको ॾींहुं फ़ैसिलाइतो आहे बानी पीटीआई खे अस्पताल मुंतक़िल कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत डीज़ल 32 रुपया 63 पैसा फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। पेट्रोल जे अघ में 2 रुपया 97 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़ो। डीज़ल की नई क़ीमत 363 रुपया 6 पैसा फ़ी लीटर थी वई। पेट्रोल जो नओं अघ 337 रुपया 51 पैसा फ़ी लीटर मुक़रर। आल पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्टर्स एसोसिएशन के सदर पारां भाड़नि में फौरी तौर 10 रुपया लाथ जो ऐलान। हुकूमत का डीज़ल की नई क़ीमत 1 हफ़्ते ताईं बरक़रार रखण जो मुतालबो। गढ़ी यासीन में बिरादरी तकरारनि वधीक 2 हयातियूं खसे वरितियूं। ॻोठ कादिर बख्श बिरोही में बिरोही बिरादरी जे धुरियुनि में झेड़ो। नौजवान बिलावल बिरोही गोलियूं हणी क़तल। बाकिर शाह वेझो हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान नादिर अली मारफाणी मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण तेज़। पुलिस जो चवणु आहे त मारफाणी बिरादरीअ जे धुरियुनि में पुराणे कारहें तकरार तां वाक़ियो पेश आयो।